सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम जी। दीदाशान जे वालथा जे चालीहे जे मौक़े ते हेॾी पुरवकार तकरीब ऐं उनखे भेटा पेश कई वई आहे संगत जे रंग में, जंहिं रंग में हू वॾो थियो, पलियो, ॻायो, वॼायो ऐं दुआयात पंहिंजे फननि ताला कई आहे। अहिड़े मौक़े ते वरी तारिक इमाम साहिब जो ही किताबु जंहिंजे हथां मुहरत कई आहे, इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिन तकरीब खे ऐं हिन प्रोग्राम खे दीदाशान दिलखो रंग ॾेई यादगार बनायो ऐं असां दुआऊं कयूं हिन मौक़े ते त अलाह ताला मरहूम जी जनत नसीब करे ऐं संदत पुट खे हिन क़ाबिल करे तक़्ते जी संदत नालो रोशन करे ऐं करे तव्हां सभिनी वॾी महिरबानी। मेहरबानी मोहम्मद साईं। कादर बख्श मिठू मौजूद है साईं करे तव्हां इते बियो कादर बख्श